दोस्तों हाणे उस्ताद जलाल चंद जेको आहे दरिया जे हुन पार वियो ऐं आज़म ज़ोर जी जेको आहे शादी ते शरीक थियो ऐं पोइ उस्ताद जलाल चंद माना उते तमामु घणो ॻायो ऐं वॾो कैफ़ियत में ॻायो ऐं आवाम वॾी गॾु थी उनखे चाह सां मोहबत सां ॿुधे पई। सॼी राति उस्ताद जलाल चंद माना ॻायो ऐं पोइ उते भला भला माना लाॾा बि चयईं ऐं तमामु नायाब लाॾा चयईं। दोस्तों अदे मोहम्मद कासिम लगारी साहब उन लाडन जूं जे कैस्टूं जेके उस्ताद अब्दुल अज़ीज़ साहब के ॾिनियूं चाचड़ साहब के त उते लाडा उस्ताद जलाल चंद ने चया त आवाम तमामु घणी ख़ुशि थी। दोस्तों पोइ उते हिकिड़ो फ़नकार हूंदो अली नवाज़ ज़ोर जेको हुते माना मक़ामी लेवल ते माना ॻाईंदो। हाणे दरिया जे हिन पार हुआ त माना हिते ॻाईंदा फ़नकार माना ऐं जेके शादियूं थींदियूं मक़ामी उते ॻाईंदा हुआ। पोइ हिन दफ़े वरी उस्ताद जलाल चांडे खे जॾहिं हुननि घुरायो त तॾहिं मशहूरु हो त बाबा हुन पार मां आयो माना जेको दरिया जे हुन पासे खां ईंदो त हुनखे चवंदो पारे जो। अब पारे जो फ़नकार खे तो घुरायो तो असांखे न घुरायो उहो मयारूं ॾिनई हुनखे महफ़िल वारे खे जेको काज वारे खे आज़म ज़ोर खे त बाबा तूं पारे जे घुरायो मूंखे न घुराई। पोइ अली नवाज़ ज़ोर जेको उस्ताद जलाल चांडे जा कलाम ॿुधिया त सफ़ा झूमजी वियो। पहिरियां त हालांकि मुखालिफ़त कई त बाबा हीअ पारे जे फ़नकार खे घुराई थो मां फ़नकार वेठो आहियां मूंखां नथो घुराई। हुन चयो बाबा तूं ॿुध त सही उस्ताद जलाल चंद जो कलाम पोइ ॻाल्हि कजांइ। पोइ उस्ताद जलाल चंद जा जॾहिं कलाम ॻाए ॿुधियईं त हुनजो दिलि ख़ुशि थी वियो। बसि हुन अहिड़ा के कलाम ॿुधिया ई कोन अहिड़ो फ़नकार ई न ॿुधियो। दोस्तों उस्ताद जलाल चंद जो मुल्का मुल्क मशहूरु हो ऐं झर जंग में मशहूरु हो काछे में हर जाइ ते मशहूरु हो। पोइ उस्ताद जलाल चंद जॾहिं कलाम ॿुधाया त माण्हू झूमजी विया ऐं माण्हुनि खे ख़बर पई त बाबा उस्ताद उस्ताद आहे। पोइ हितां वारनि हुन कलाम माना खे ॿुधियो फ़नकारनि खे ॿुधियो पर हिननि मज़ो न ॾिनो। पोइ उस्ताद खे ॿुधियूं त बाबा मञियो त वाक़ई उस्ताद उस्ताद आहे। पोइ उस्ताद जेको आहे माना कलाम ॻायो लाॾो ॻायो त इन अङण ते मोर लॻी वई बहारी। हाणे जॾहिं कलाम ॻायईं त बसि माण्हू झूमजी विया ऐं ॿिया बि लाॾा ॿुधाईं उस्ताद जलाल चंडे। पोइ जेको अली नवाज़ ज़ोर हो उहो उस्ताद खे वॾो गौर सां ॿुधे पियो चाह सां ॿुधे पियो। पोइ जॾहिं महफ़िल ख़तमु थी उहो सिधो वियो पंहिंजे घर वियो त घरवारी खे चई त बाबा यकतारो मूंखे चपड़ी ॾे किथे आहे। त घरवारी सम्झो त बाबा उस्ताद जलाल चांडे जो हाणे माना नंबर ख़तमु थियो आहे वारो ख़तमु थियो त हाणे इन जो वारो आयो आहे थी सघे यकतारो जी चपड़ी जेको आहे वठणु आयो आहे। त घरवारी जी हुनखे कढी ॾिनो। पोइ हुन कुहाड़ी कई त पोइ अची यकतारे जी चपड़ी खे हणंदो आहे साईं भने छॾी यकतारे जी चपड़ी खे ऐं पोइ चयईं त बाबा कलाम ॻाए त पारे जो ॻाए असां छा था कयूं असां त ख़लक़ था खिलायूं। कलाम जेको ॻाए त उस्ताद जलाल चंद जो ॻाए। त पोइ उस्ताद जलाल चंद जो अहिड़ो आशिक़ मदा थी वियो त जिथे बि महफ़िल थींदी त टेप रिकार्डर खणी उते पहुची वेंदो उस्ताद जलाल चंद जी माना रिकॉर्डिंग लाइ। पोइ हुनखे किथे जाइ मिलंदी न मिलंदी पर जिथे लाउड स्पीकर लॻल हूंदो पोइ उते टेप झली करे उते रिकॉर्डिंग कंदो माना उस्ताद जलाल चंद जी ऐं कैस्टो रिकॉर्ड कंदो। एॾो माना उशाक थी वियो ॻाइणु हुन छॾे ॾिनो। बसि उस्ताद जलाल चंद जॾहिं महफ़िल गई त माना ॻाइणु छॾे ॾिनई। मञी वियो त माना पारे जा फ़नकार होशियारु हूंदा आहिनि। पारे जो माना हुन पार वारो फ़नकार हाणे हिन पार वारे खे जा ॿुधंदा हुआ पर हू हुन पार जो हो त माना हीअं चवंदा हुआ ऐं मुल्क बि सॾींदा त भाउ मुंहिंजो मुल्क हुनजो मुल्क। उस्ताद जलाल चंद कई दफ़ा पंहिंजे माना कलामनि में ॾोहिड़नि में बि चयो त बाबा असांजो मुल्क जेको आहे काछो। त ईअं उस्ताद जलाल चंद बि ॻाल्हियूं कयूं। दोस्त इहे ॻाल्हियूं हुयूं इहे वक़्तु हुआ उहे फ़नकार हुआ उहे शींहं बि विया त उहे ॾींहं बि विया। दोस्तो उहे वण ई विया त वथाणी विया। दोस्तो इहे माण्हू हुआ ऐं उन्हनि जूं निशानियूं जेके आहिनि अॼु ताईं साईं मोहम्मद कासिम लगारी साहिबु असांखे ॿुधाए पियो उन जा वाक़िया ॿुधाए पियो। अलाह पाक उनखे आबाद रखे ख़ुशि रखे ऐं सदा सलामत रखे। दोस्तो इन जा वधीक जेके वीडियो ॾिसणा हुजनि तमामु तफ़री वीडियो आहिनि उहे साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ जी चैनल ते लॻल आहिनि। दोस्त जेको आशिक़ हुजे त उहो वञी ॾिसी सघे थो साईं मोहम्मद कासिम लगारी साहिब जा वीडियो।
दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।